औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। उम्मीद तो तव्हां सब ठीक हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ्ज़ो अमान में हूंदव। अॼु असां तव्हां जे लाइ सिंधी जा कुझु अहिड़ा अखर खणी आया आहियूं जिन जे लाइ अंग्रेज़ी में 2 या 3 अखरनि जो इस्तेमालु थींदो, याने सिंधी जो हिकु अखर ऐं अंग्रेज़ी जा 2 या 3 अखर उन जी जाइ ते इस्तेमालु थींदा। अचो त ॾिसूं उहे अखर कहिड़ा आहिनि। पहिरियों अखर आहे असां वटि बे बिते। अंग्रेज़ी में इन जे लाइ बी ऐं एच जो इस्तेमालु थींदो। मिसाल तौरु बे बिटाई, बे भारत। ॿियो अखर आहे असां वटि चे चंड। इन जे लाइ अंग्रेज़ी में सी एच जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल तौरु चे चाइना, चे चेयर। टियों अखर आहे असां वटि छे छटी। इन जे लाइ अंग्रेज़ी में असां CHH जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल तौरु शे शोर ऐं शे शाशरो। हाणे अचे थो दाल दर ढे ढगो। इन्हनि ॿिन्हिनि जे लाइ इंग्लिश में असां DH जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल तौरु दाल सां धणी ऐं सिंध जे आख़िर में जेका एश अचे थी उहा दाल दर जे लाइ अचे थी। ढगे सां अचे थो डोरो नारो। हाणे असां वटि आहे गेन ऐं गे। इन्हनि ॿिनि जे लाइ इंग्लिश में GH जो इस्तेमालु थींदो। मिसाल तौरु गेन सां ग़ुलाम ऐं गाज़ी, गे सां घोटकी ऐं सांगड़ में जेका GH आहे उहा घे जे लाइ आहे। हाणे आहे थे थेलो, ठे ठूठे ऐं दाल दर। इन्हनि अखरनि जे लाइ इंग्लिश में असां TH जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल तौरु थे थेले सां थिन ऐं थर अचे थो। ठे सां ठठो ऐं दाल सां दिस ऐं देन अचे थो। हाणे अचे थी जे झिरकी। इन जे लाइ असां इंग्लिश में JH जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल तौरु जे झिरको, जे जंपर। हाणे आहे खे खतो ऐं खे खट। इन्हनि ॿिनि जे लाइ इंग्लिश में KH जो इस्तेमालु थींदो। मिसाल तौरु खे खत सां खान ऐं खेरपुर ऐं खे खट सां खोखर। हाणे आहे शीन जे लाइ इंग्लिश में SH जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल तौरु शीन सां शाहिद ऐं शान। हाणे असां वटि आख़िरी अखर आहे फे फीथो। इन जे लाइ इंग्लिश में FH जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल तौरु फे सां फुल ऐं फे सां फीथो। उमेद आहे त हिन वीडियो मां तव्हांखे काफ़ी हेल्प मिली हूंदी। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान।